नाज़रीन, बदीन खां ख़बर है जेका अवां ताईं पहुचनि पिया। अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन शोरूम एसोसिएशन जे सरपरस्ती आला नदीम मुग़ल पारां पेट्रोल डीज़ल महांगो करण ख़िलाफ़ एहतजाज। बदीन शोरूम एसोसिएशन जे अॻवान नदीम मुग़ल, सरपरस्ती आला मुर्तज़ा मुग़ल, सदर शोरूम एसोसिएशन ऐं ॿियनि तंज़ीमनि जे अॻवाननि एहतजाज कंदे चयो त वज़ीर आज़म ऐं उन जे सलाहकारनि जेको अवाम ते पेट्रोल बम केरायो आहे नाक़ाबिले बर्दाश्त आहे। अॼु बदीन जे हर रोड ते एहतजाज बर्पा आहिनि। हुकूमत में वेठलनि जो कम हूंदो आहे त अवाम लाइ सहूलतूं पैदा करणु, पर असां जा हुक्मरान सदाईं ग़लति पॉलिसियूं जोड़े अवाम खे हमेशह तकलीफ़ में विझी रहिया आहिनि। पंहिंजे अकाउंट खे ख़ुशि करे पंहिंजा मक़सद पूरा कंदा रहिया आहिनि, पर पूरी क़ौम सुजाग थी चुकी आहे या बर्बरियत बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं पेट्रोल डीज़ल जा अघ न घटाया विया त इहे एहतजाज हज़ारनि खां पोइ लखनि माण्हुनि में तब्दील थींदा। वज़ीरनि जे हाउसनि जो पिणु घेराव कयो वेंदो। उन मौक़े ते सोशल वर्कर इतिहाद जे सदर ग़ुलाम हैदर बुखारी, एम सूमार मल्लाह, लाड़ सुजाग तहरीक जे अॻवान सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि अॻवाननि भरपूर शिरकत कई।